गंदगी हटायो, माहौल बचायो, वण लगायो, माहौल बचायो। इन तरक़ियाती तंज़ीम पारां हर साल जियां हिन साल बि हैदराबाद तहलके ॿारहड़ी में गंदगी हटायो माहौल बचायो जे उनवान हेठि हफ़्तेवार सफ़ाई मुहिम जो आगाज़ शुरू कयो वियो आहे, जंहिंमें ॻोठ लाइ रखियो सोलंगी, झंडो नारेजानी, मोली ॾिनू मेरबेर, गेलो नुनारी समेत केतिरनि ई ॻोठनि में वञी रस्तनि खे साफ़ करे पाणी जी छणकार कई वई, जंहिंमें समाजी तंज़ीम हैदराबाद नौजवान इतिहाद जे नौजवाननि बि भरपूर हिसो वरितो। उन मौक़े ते पहिरीं तरक़ियाती तंज़ीम जे अॻुवान रहमतुल्ला सोलंगी, पीर नुनारी, अमजद रिंद, एडवोकेट मीर मुर्तज़ा मल्ला, एजाज छलगरी, अयाज़ सियाल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पहिरीं तरक़ियाती तंज़ीम गुज़िरियल 15 सालनि खां हिन इलाइक़े में बहार जी मुंद में ख़ासि तौर ते ॻोठनि में जेको सो हफ़्ते सफ़ाई ऐं वणकारी मुहिम जो हिकिड़ी मुहिम हलाईंदी आहे ऐं पंहिंजे ॻोठनि जे घरनि घटनि चौंकनि खे साफ़ु सुथिरो करे हिकिड़ो पैगाम ॾियणु पिया चाहियूं त हीअ असल में हीउ बुहारो उन घटी चौंक खे या उन बाज़ार खे कोन्हे, पर हीउ बुहारो असांजे उन्हनि अनाउनि खे जेके असांजे घरनि में अंदि ज़हननि में माना घर करे वियूं आहिनि। पहिरियां तरक़ियाती तंज़ीम केतिरनि सालनि खां वठी सफ़ाई मुहिम हफ़्तो शुरू कयो, उन सां गॾु हींअर हिन साल हैदराबाद यूथ इतिहाद भरपूर तावन कयो आहे। पहिरियां तरक़ियाती तंज़ीम सां इहे असांजा ॻोठ असां ई सफ़ा कंदासीं। हीअ घटियूं हीअ गलियूं हीअ धरती असांजी पंहिंजी आहे ऐं हिननि जी सफ़ाई असांखे पाण खे करणी आहे ऐं साफ़ु सुथिरो माहौल हूंदो त असांखे का बीमारी न विचड़ंदी। सरकारी इदारनि खां मुतालबो करियूं था त जेका हीअ जेको कमु आहे हीअ सरकारी तौरु कयो वञे, हीअ जेको असीं पंहिंजे ॻोठ वारा जेका आहियूं उहे मिली जुली कमु करियूं था। हिननि चयो त सफ़ाई सुथराई बाबति हीअ मुहिम इंसान दोस्ती लाॻापियल मुहिम आहे, जंहिंमें सभिनी सियासी समाजी अॻुवाननि खे वधि खां वधि हिसो वठणु घुरिजे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk